बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i अबिल कासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अम्मा बअदु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज़र मोहतरम, जीअं त ही असांजी पहिरीं नशिस्त नमाज़ जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ आहे। नमाज़ जी फ़ज़ीलत असांजो जेको मौज़ू सुखन आहे क़ुरान जी रोशनी में, हदीस जी रोशनी में ऐं फ़रमान मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रोशनी में। जीअं त नमाज़ जी माना लुग़त में दुआ आहे ऐं इस्तिलाह शरीयत इस्तिलाह में कुझु अरकान ऐं वाजिबात जी मजमूए खे नमाज़ चयो थो वञे। आगाए मुहसिन कराती नमाज़ जो तफ़सीर कुझु हिन तरीक़े सां बयानु थो करे त नमाज़ खे अरबी ज़बान में अस्सलात चयो वेंदो आहे, जिन जी माना आहे परवरदिगार आलम जी ताज़ीम ऐं तकरीम करण जे लाइ पंहिंजी पेशानी खे झुकाइणु। अज़र मोहतरम, नमाज़ जे मुतालिक़ क़ुरान मजीद में लफ़्ज़ अस्सलात जो 67 मरतबा तकरार थियो आहे ऐं 28 सूरतूं क़ुरान मजीद में जंहिंमें वाज़े तौर ते जेको आहे अस्सलात जो ज़िक्र थियल आहे। इंशाअल्लाह असां रफ़्ता बरफ़्ता आहिस्ते आहिस्ते हर एक खे ज़िक्र करण जी कोशिशि कंदासीं। लफ़्ज़ अस्सलात क़ुरान मजीद में 28 मरतबा ज़िक्र थियो आहे, लेकिन हिन जूं जेके क़ुरान मजीद में लफ़्ज़ अस्सलात जेके वारिद थियो न, उनजो टोटल मजमू जेको उहे 49 मरतबा वारिद थियो आहे। माना 28 सूरतनि जे अंदरि लफ़्ज़ अस्सलात 49 मरतबा तकरार थियो आहे। इंशाअल्लाह असां जेको ज़िक्र कंदासीं क़ुरान जी रोशनी में, त पहिरीं जेका असां आयत जी शुरूआत कयूं था, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वस्तईनु बिस्सब्रि वस्सलात वस्तईनु बिस्सब्रि वस्सलात व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल खाशिईन। ऐं निमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात ॾींदा रहो ऐं जेके असांजे अॻियां इबादत जे लाइ झुकंदड़ आहिनि तन सां गॾु अवी बि झुकंदा कयो। वरी इरशाद थियो सूरह आराफ में, वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताबे व अक़ामुस्सलात इल्ला लनुज़ीउ अजरल मुस्लिहीन। ऐं माण्हू ख़ुदा जे किताब खे मज़बूत पकड़नि था ऐं पाबंदी सां निमाज़ पढ़नि था, तन खे उनजो सवाबु ज़रूरु मिलंदो, छो त असीं कॾहिं बि नेक कमु कंदड़नि जो अजर ज़ाया नथा कयूं। वरी इरशाद थियो सूरह बकरा में, वरी इरशाद थियो सूरह अनफाल में, अल्लज़ीन युक़ीमुनस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। निमाज़ खे पाबंदी सां पढ़नि था ऐं जेके खेनि ॾिनो आहे तन मां ख़ुदा जी राह में ख़र्च कनि था। अज़न मोहतरम, हीउ जेको आहे हर आयत असां क़ुरान मजीद जी हिन मुख़्तसर सूरत में बयानु नथा करे सघूं। इंशाअल्लाह इन जी आख़िरी जेका नशिस्त आहे, ॿी जेका नशिस्त जेका थींदी, उन में असां ज़िक्र कंदासीं त क़ुरान जी फ़ज़ीलत हदीस जी रोशनी में जेको वारिद थियो आहे उनखे इंशाअल्लाह असां बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।